जी अजक न्यूज़ के खबर जो सिलसिलो जारी है। तमाम जाती में खबर बुधाईंदा जाती कुछ ॾींहं अॻु रायवंचौर खां मोटी आयल 3 जातियुनि वासियुनि में कोरोना जा पॉजिटिव केस ज़ाहिर थियण खां पोइ मक़ामी सेंटर डॉक्टर बरहम हुसैन ख्वाजा ज़िले सिजावल जे फोकल पर्सन खे बार केस ज़ाहिर थींदड़ 3 ॼणनि जे घर भातियुनि वेझे अज़ीज़नि ऐं मिलंदड़ दोस्तनि जो कोरोना टेस्ट कराइण जो ज़ोर भरियो ऐं सोशल मीडिया ते आइडियो मैसेज छॾियो, जंहिंखां पोइ ज़िले जा सिहत ऑफिसर डॉक्टर ते मशीद पिया। अहिड़ी सूरत हाल खां पोइ मुक़ामी डॉक्टर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जाती में वधीक कोरोना जे पखिड़े न थियण ते नज़र विझी माण्हुनि जी सिहत जो ख़्यालु रखंदे बार ज़िले जे फोकल पर्सन खे कोरोना टेस्टिंग लाइ ज़ोर भरियो, जंहिंखां पोइ DSO सिजावल ऐं डिप्टी DSO सिजावल मूंखे फ़ोन करे नामुनासिब लफ़्ज़ ॻाल्हाईंदे मूंखे धमकी ॾिनऊं, जंहिंखां पोइ हिन पंहिंजे प्रेस के बयान में वज़ीर आला सिंध वज़ीर आला पाकिस्तान खां मुतालबो कयो त सिहत खाते सिजावल जे लापरवाही कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे हक़ीक़ी जांच कराई वञे ऐं कोरोना मरीज़ जे वेझनि अज़ीज़नि समेत मुहल्ले वासियुनि जूं टेस्टियूं करायूं वञनि।